यसरा खुशक है, यसरा खुशक है, बोले जो यसरा खुशक है, बोले जो यसरा खुशक है, बोले। जी नाज़रीन, तव्हां खे पखो शहर में ख़बर ॾींदासूं। पखो में खुश्क बिरादरी तरफ़ां ज़िले दादू इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। 4 साल मासूम नीनगिरी यसरा दी मोहम्मद बचल खुश्क अरबा जॾहिं शाम जो 23 दिसंबर खां पुरसरार नमूने गुम थी वई आहे। दादू थाणे ते इतला ॾिनो वियो आहे। 4 ॾींहं गुज़रण बावजूद दादू पुलिस इंतज़ामिया अॻू निंड सुतल आहे। इन वक़्त ताईं का भी कार्रवाई अमल में न आई है। शहरियुनि तनवीर हुसैन खुश्क, शफ़क़त हुसैन खुश्क, रऊफ़ सिकंदर खुश्क, शकील अहमद, मुनीर अहमद, राहिल, काशिफ नईम खुश्क ऐं ॿियनि पखो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी 4 साल मासूम नीनगिरी यसरा खुश्क घरां निकिरण बैदि पुरसरार नमूने गुम थी वई आहे, पर दादू पुलिस तमाशे बणियल आहे। असां सिंध हुकूमत ऐं वस वारनि अमलदारनि खां मुतालबो था करियूं त खुदारा असांजी मदद करे मासूम नीनगिरी वापसि करे वञे। ॿी सूरत एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट तनवीर हुसैन खुश्क, पखो।